नाज़रीन, हैदराबाद में मुतालबनि मञता लाइ सिहत खाते के मुलाज़िमनि लेडी हेल्थ वर्करनि जो एहतजाज जारी है। सिविल अस्पताल के OPD के बाइकॉट सबब मरीजन के सख्त ॾुखियाईनि के मुंहुं ॾियणो पियो। उन हवाले से पेश है SS न्यूज़ के ब्यूरो चीफ गुलाम मुस्तफ़ा सोलंकी की ये रिपोर्ट। नाज़रीन, सिविल अस्पताल हैदराबाद में सिहत खाते के मुलाज़िमनि तरफा एक हफ़्ते का मुतालबनि की मञता लाइ एहतजाज किया पे बुख हड़ताल कई पे जैसे OPD बंद है। हिते ईंदड़ हज़ारे मरीज़ जेके आहिनि उहे परेशान थियनि था, उनखे दवाऊं नथियूं मिलनि। अॼु जॾहिं त पोलियो जो ॾिहाड़ो आहे, पोलियो जे ॾिहाड़े ते अॼु पोलियो मुहिम शुरू कई वई आहे, पर उनजे बावजूदि मुलाज़िम जेके आहिनि उहे बुख हड़ताल ते वेठल आहिनि ऐं पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ नाराणी रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था त हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। अॼु असांजो 11 ॾींहुं आहे जेको सॼे सिंध में मुकमल जेको OPD जो बाइकाट आहे, पर अॼु ऑपरेशन थिएटर्स बि असांजा बंदि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु पोलियो जो बि मुकमल बाइकाट आहे सॼे सिंध में। केॾी बेहिसी जी ॻाल्हि आहे, केॾी त सॼो सिंध जा मरीज़ परेशान लॻा पिया आहिनि। सभु हेल्थ केयर स्टाफ जेको आहे तव्हांजो रोडनि ते मौजूदु आहे, पर असांजा जेके अॻवान आहिनि, जेके असांजा बॉसिस आहिनि, जेके असांजा ऑफिसिस में AC वारी वेठी, उन्हनि खे को जूं बि नथी रहेंगे। असां सां ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु न आहिनि। असां हिन कम्यूनिटी जा स्टेक होल्डर आहियूं। असां सां अव्हांखे ॻाल्हियूं करण में कहिड़ो मसइलो थो थिए। असां गॾु विहो अव्हां टेबलनि ते। ही जेके सॼो सिंध परेशान लॻो पिया, उन परेशानी ऐं बेचैनी के ख़त्म कयो। हमारे मुतालबात जो हैं ये रिस्क अलाउंस है हमारा, और हमारा 16 से 17 की जो प्रोमोशन है वो है। हमारा सर्विस स्ट्रक्चर है, टाइम स्केल है, DPC है, हमारी प्रोमोशंस हैं और हमारे जो डेपुटेशन है वो हैं। हम गवर्नमेंट सिंध को ये बताना चाहते हैं कि हमारा 10वें रोज़ भी हमारे जो हौसले हैं वो बुलंद है। आज हमारी हेल्थ वर्कर्स जो हैं, लेडी हेल्थ वर्कर्स जो हैं, उन्होंने पोलियो को बाइकआउट किए हैं। ये सारे जितने भी मसले मसाइल हैं ये गवर्नमेंट सिंध को हैंडल करने चाहिए। इनको देखना चाहिए कि गरीब आवाम जो है, सैलाब ज़दगान जो पेशेंट हैं OPDs में आते हैं और OPD का बाइकआउट है, क्यों है? हमारे रिस्क अलाउंस बहाल करें। असांजा मुतालबा ये हैं त असांजो रिस्क अलाउंस बहाल कयो वञे, टाइम स्केल बहाल कयो, प्रोमोशन असांजा कया वञनि। इन जे लाइ असां जेको आहे वेठा आहियूं, एहतजाज कयूं पिया। असांखे पाण मरीज़नि जो अफ़सोस आहे, जेतिरो असांखे ख़्यालु आहे एतिरो कंहिंखे न हूंदो, पर असांजी OPD, असांजा थिएटर ऐं COD एमरजेंसी खुलियल आहे। सो इन जे लाइ असां वेठा आहियूं। महिरबानी करे असांजो रिस्क अलाउंस जल्दी बहाल कनि। असां हमेशह रिस्क ते ई आहियूं। ज़रूरी कोन्हे कोविड हुजे या न हुजे त असांजो जेको आहे रिस्क अलाउंस बहाल हुजे या न हुजे, पर असां चाहियूं पिया त असांजो रिस्क अलाउंस जेतिरो जल्दी थी सघे। असां हिते सभु जेके आहिनि डॉक्टर्स ऐं जेके बि नर्सिस आहिनि, उहो बेसिकली हिकिड़ो इशू आहे कि रिस्क अलाउंस जी ॻाल्हि आहे। असांखे पहिरीं रिस्क अलाउंस न वेंदो हुयो, उनखां पोइ हींअर जेको आहे नोटिफिकेशन निकितल आहे कि रिस्क अलाउंस बंदि थो कयो वञे, छो जो कोरोना न आहे। लेकिन हालांकि कोरोना न आहे, बाक़ी त इलाही बीमारियूं आहिनि जेके डॉक्टर जी हेल्थ ते रिस्क में आहे डॉक्टर, ठीकु आहे। त गवर्नमेंट खे असां इहा अपील था कयूं त इहो मसइलो जल्द अज जल्द सही कयो वञे, असांजो रिस्क अलाउंस परमनेंट कयो वञे, ताकी असां नथा चाहियूं पेशेंट सफ़र कनि। असां पेशेंट खे सफ़र नथा कराइणु चाहियूं। इन जे लाइ जल्द असांजे मामले खे ॿुधो वञे ऐं इनखे जल्द हल कयो वञे। मुतालबा त हिकिड़ो त रिस्क अलाउंस असांजो कटियो वियो आहे, उहो जेको आहे वापसि कयो वञे। ऐं गॾोगॾु असांजा पैरामेडिकल नर्सिस ऐं डॉक्टर्स जा काफ़ी मुतालबात आहिनि जेके पेंडिंग में पिया आहिनि। सर्विस स्ट्रक्चर आहे, टाइम स्केल आहे, प्रोमोशन्स आहिनि, डेपुटेशन आहे डॉक्टरनि जी। अहिड़ा काफ़ी मामला आहिनि जेके चार्टर ऑफ डिमांड असांजो ॾिनल आहे। असांजो एहतजाज जो अॼु 11हों ॾींहुं आहे। अॼु पोलियो पूरी सिंध में बंदि आहे। UCMOs, असांजा डॉक्टर्स, पैरामेडिक्स सभिनी जेको आहे बंदि कयो आहे। OPD असांजी बंदि आहे फुल पूरी सिंध में। ऐं अॼु असां इलेक्टिव OTs बि बंदि कयूं आहिनि। सुभाणे असांजे CM हाउस तरफ़ मार्च आहे। जेकॾहिं उते लाठी चार्ज थी या शेलिंग थी त थी सघे तो असां एमरजेंसी सर्विसिस बि बंदि करे छॾियूं। तक़रीबन 11हों ॾींहुं आहे असां एहतजाज ते आहियूं। ऐं असांजो रिस्क अलाउंस, हेल्थ रिस्क अलाउंस जेके चवंदा आहिनि, उहो असांजो बंदि कयो वियो आहे। असांजो सर्विस स्ट्रक्चर रहियो पियो आहे, असांजो टाइम स्केल आहे, असांजो सॼो सभु कुझु रहियो पियो आहे। असांखे इहा अपील था करियूं CM सिंध खे, गवर्नमेंट सिंध खे, त महिरबानी करे असांजो रिस्क अलाउंस जेको आहे, हेल्थ रिस्क अलाउंस आहे, उहो जारी कयो वञे। ऐं टाइम स्केल असांजो रहियो पियो आहे। कई सालनि खां असांजो सॼो पेंडिंग में रहियो पियो आहे। 3 ॾींहं आहे मूंखे कोरस खाइणो आहे। मूंखे कोरस खे अॼु 3 ॾींहं थियो कोरस कोन्हे। चवनि था हड़ताल आहे, असां कोन था दवा ॾियूं। चवनि 2 रिपोर्टूं लिखी ॾिनियूं ओॾां एमरजेंसीअ मां। त चयूं त हिनखे रत जी कमी आहे। वरी चोथों ॾींहुं आया आहियूं, बंदि ई बंदि आहे। बसि असांखे छा चवनि न को कनि, बंदि ई आहे। हाणे असां छा कयूं? न दवा दा, न तेल दा, न कोई बीमारी दा, न हड्डी दा, का बीमारी कान्हे। आज 8 बार ना मानी असां वापस पे वेंदूं परेशान। गाड़ी बैठा हूँ, दवा ले आऊँ, दवा कोरा चलता है, अस्पताल बंद लगे, पगार मिले, घर ही माण्हू चारी आवाम खाली सर्दी काढ़े।
सावी दे मरीजों सां दवा ॾींदड़ कोरस चा वेंदो हड़ताल ने पगार करेगा तो हाल मां थे कि वैसा मेरे को आज कोरस मिले डॉक्टर बंद कर गए ऐसा गरीब तो रो लगी सेले। इंसान को देखना चाहिए कितना परेशान है बंदा, कितनी दूर से आता है, किराया भाड़ा लगाता है, गरीब आवाम है। इंसान को देखना चाहिए कि वो मरीज़ किसके पास जाएगा, डॉक्टर के पास जाएगा। जब डॉक्टर इस तरीके से एहतजाज करेंगे तो अभी मरीजों का क्या होगा, बंदे को देखना चाहिए। उड़ाए छॾींदासीं हिते हा कई हज़ारे माण्हू मरनि वियासीं मरी वेंदासीं कोरस वारा माण्हू भाई फ़ाइदो कहिड़ो ॾिस ही त हिते वेठा आहिनि इहे रुॻो ठलो ख़ाली हिनखे गवर्नमेंट खे खपे त हिननि खे जेल में हणी छॾे ॿाटे माण्हू हेतिरा हज़ारे माण्हू ॿार पिया केतिरा पिया मरनि केतिरा हिन खे छा करे गवर्नमेंट। दवा मिल नहीं रही, 8 दिन से चक्कर काट रहे हैं इधर, आई समझ में हड़ताल ख़त्म नहीं हो रही। आई गरीब आदमी है, दवाई स्टोर से ले नहीं सकते, इंसुलिन लेनी है हमें, कार्ड है हमारे पास। छोकिरियुनि लेडी असांजी बुखार में पई आहे, असीं रोज़ था अचूं, हीअ हड़तालूं कयो वेठा आहिनि, गरीब माण्हू असीं पुॼी नथा सघूं, केॾांहुं वञूं असां होॾां अचूं था हिते परेशान थियो वञूं, असांजो मसइलो हल कयो वञे। 12 ॾींहं थी विया आहिनि, OPD बंदि लॻी पई आहे, गरीब माण्हू परेशान ऐं तमामु परेशानी में दाख़िल थी विया आहिनि। हिकु बेरोज़गारी, ॿियो का बि सहूलियत हिते न डॉक्टरनि जी आहे न वरी का दवा थी मिले। तव्हां हे सुरताल सिविल अस्पताल जी OPD जी ॾिठी जेका OPD गुज़िरियल 11 ॾींहंनि खां बंदि आहे ऐं हीअ सिहत खाते जा मुलाज़िम पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ बुख हड़ताल ते वेठल आहिनि। ऐं इन OPD में रोज़ानी केतिरे ई तइदाद में मरीज़ अचनि था जिन खे दवाऊं नथियूं मिलनि, जिन खे हेपेटाइटिस B, C जा कोरस जेके आहिनि उहे नथा मिलनि, उहे मरीज़ सख़्तु परेशान आहिनि। मरीज़नि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, मरीज़ चवनि था त असां पंधि करे करे थकिजी पिया आहियूं, असांखे दवाऊं नथियूं मिलनि। हेॾां सिहत खाते जे मुलाज़िमनि जा पंहिंजा मुतालबा आहिनि, हिननि मुतालबो कयो आहे त खेनि जेके बि मुतालबा आहिनि उहे मंज़ूरु न कया विया त हू CM हाउस जो घेराव कंदा ऐं कराची में बुख हड़ताल ते वेंदा। इन करे हिन सिविल अस्पताल जी OPD जेका आहे उहा तमामु घणी डिस्टर्ब थी आहे ऐं हिन जे बुख हड़ताल खां पोइ जेको आहे सूरताल हिते हज़ारनि जी तइदाद में मरीज़ जेके सॼी सिंध मां अचनि था उहे सिविल अस्पताल में परेशान आहिनि। OPD मुकमल तौर ते बंदि आहे, सिहत खाते जा मुलाज़िम बुख हड़ताल ते वेठल आहिनि। इन जो को हल कढियो वञे जंहिंसां मरीज़नि में बि सहूलियत मिली सघे ऐं मुलाज़िमनि खे बि सहूलियत मिली सघे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।